माण्हू अक़लमंद थी वेंदो आहे त हर मसइलो हर ॻाल्हि हुन जे लाइ आसान थी पवंदी आहे। अक़ल जो वास्तो हिन असांजी बीनाई या दीद सां न हूंदो आहे, पर अक़ल जो वास्तो असांजी सोच ऐं शऊर सां हूंदो आहे। अक़ल जो वास्तो असांजे उन ई अक़ीदे ते हूंदो आहे त असां केतिरो ॼाणूं था ऐं केतिरो असां में उहा सम्झ आहे या सघ आहे। असां इंफॉर्मेशन सां भरिया पिया आहियूं, ॼाण सां, इंफॉर्मेशन सां, पर इल्मु अञा कुझु ॿी शइ हूंदी आहे। इल्मु तजुर्बे जे बुनियाद ते हासिलु थींदो आहे ऐं इंफॉर्मेशन जेका तव्हां असां गूगल ते सर्च कयूं था या आम ॻाल्हियूं किताबनि में पढ़ंदा आहियूं पिया। ईअं हिकिड़ो बादशाह वेठो थियो, उनजे हिकिड़ो सौदागर आयो, सामान खपाईंदड़ माण्हू आयो, उनखे चई बादशाह सलामत, मां तव्हां ॾे आयो आहियां, हीउ सामान खपाइणो आहे मूंखे, तव्हां मां जेकॾहिं को बि हिन शइ जी सुञाणप करे वियो त उहा शइ उन जी। हुन ॿ हीरा रखिया, हिकिड़ो आर्टिफिशल हो ऐं हिकिड़ो ओरिजिनल हुयो। हिन जो हीरा रखिया त बादशाह उहो सुञाणे कोन सघिया। उते को बि महफ़िल में त हुन चयो त जेकॾहिं तव्हां न सुञाणे सघंदव त अहिड़ो क़ीमती हीरो तव्हां मूंखे ॾींदव। हू ॿिनि टिनि बादशाहनि खां ईअं ठॻे आयो, वापारु करे आयो, उन्हनि खां पैसा या इहो हीरा खटी आयो हुयो, पर जॾहिं उहो हिकिड़े बादशाह वटि पहुतो त बादशाह जी महफ़िल में सम्झदार माण्हू वेठा थिया त हुनजो हीरा रखिया। चई साईं, मां ॿियनि मुल्कनि में बि इहे हीरा ॾेखारिया आहिनि, कंहिं बि इहो सौदो न आहे कयो, अव्हां मां जेकॾहिं को बि इन जी सुञाणप करे वियो त ही हीरा उन जा। त बादशाह सलामत जो आॾो रखियनि त बादशाह सलामत ॾिसी वज़ीरनि खे चई, मूंखे सम्झ में नथो अचे तव्हां मां को आहे अहिड़ो जेको ॿुधाए त हिन में असुलु हीरो कहिड़ो आहे, नकुलु कहिड़ो आहे। को बि न पियो ॿुधाए उते। त उते हिकिड़ो बीनाई खां महरूम माण्हू वेठो थियो, जेको अंधो हुयो, जेको न पियो ॾिसी सघे, त उन चयो साईं, मां इन जी सुञाणप करे वेंदुसि। त चयुनि ठीकु आहे। हुन चयुनि त हिते उस आहे, उस रोशनी, उन रोशनीअ ते उनखे रखोसि, हीरे खे ऐं नकुल जेको हीरो उन खे। हुननि जो उनखे उते रखियो त जेको असुलु हीरो हुयो उहो अलॻि थी बीह रहियो ऐं नकुल अलॻि थी बीह रहियो। त उन जेको ब्लाइंड मैन हुयो, अंधो माण्हू, उन खणी चयो त हीउ असुलु आहे, हीउ नकुल आहे। उते शाबाश शुरू थी वई, बादशाह हुनखे इनाम ॾिनो। त उहो जेको सौदागर हो, उन हुन खां सुवालु कयो त तूं ॿुधाए इहो कीअं सुञाणप कई त हीउ असुलु आहे या हीउ नकुल आहे। त हुन चयो बिल्कुलु आसान हो सर, ओ साईं बादशाह सलामत, त मां जॾहिं इहे हीरा रखिया हिन ते उस ते, त जेको असुलु हीरो उहो थधो ई रहियो ऐं जेको नकुल हुयो उहो गरम थी वियो। मां उन महिल ई सुञाणे वियुसि। त तजुर्बो अहम हूंदो आहे कंहिं बि कमु करण जे लाइ, कंहिं बि मसइले खे हलु करण जे लाइ। जॾहिं माण्हू तजुर्बो हासिलु कंदो आहे त हू ॿियनि जा मसइला बि हलु कंदो आहे ऐं पंहिंजा मसइला बि हलु कंदो आहे। ईअं न आहे त हुनखे को बि मसइलो न ईंदो आहे या हुनखे का बि दुश्वारी या परेशानी न थींदी आहे, पर हुनखे परेशानियूं ईंदियूं आहिनि, पर हू उन्हनि खे सही नमूने सां हलु करण जी कोशिशि कंदो हलंदो आहे। ईअं मसइला ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहिनि, कंहिंखे घणा कंहिंखे घटि, इहे हलंदा हलनि था, पर तव्हां असांजे मथां इहो लाज़िम हूंदो आहे त असां उन्हनि सां कहिड़े नमूने सां डील कयूं था। अला साईं, असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।